दादू में PFUJ हैदराबाद फोर्थ प्लेयर मीडिया वॉचडॉग ऐं सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते सहाफ़िन ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि पारां HUJ अॻवाननि वली मोहम्मद लुंड, गुलण भंड, निज़ाम शेख, सरवर जलाल सोलंकी, राजा यासीन कोरेजो, रिज़वान मंगी, जावेद लगारी, अली गुल चन्ना, नदीम शाहानी ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब अॻियां धरणो हणी नारेबाज़ी कंदे मुतालबो कयो त शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।